जहॾो जी यूनियन काउंसिल काज़ी अशरफ जे ॻोठ उर्स खान बलैदी में अॻूणे MPA मीर मोहम्मद हयात खान टालपुर, MPA मीर तारिक अली खान टालपुर, रहीम बख्श सांद, मीर खुदा बख्श टालपुर, एज़म खान नोहाणी, ज़ूनू खान नोहाणी ऐं ॿियनि ग़रीब ऐं मुस्तहक़ औरतन में 200 खां वधीक सिलाई मशीनूं विरायूं। हुन मौक़े ते मीर हयात टालपुर ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जो मंशूर अवाम जी ख़िदमत करणु आहे। असां क़यादत जे हुकम ते ॻोठाणनि जी ख़िदमत करे रहिया आहियूं। वधीक चयो त मुस्तक़बिल में तहलके जहॾो सिटी ऐं ॻोठनि में किरोड़े रुपयनि जूं स्कीमूं ॾेई रिकॉर्ड तरक़ियाती कमु कराए अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं।